अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? ठीकु आहियो? ऐं उमेद था कयूं त अॼु असांजे प्रोग्राम खे तव्हां हमेशह वांगुरु पंहिंजी फैमिली सां गॾु ई वेही इंजॉय कंदा। अॼु स्पेशल प्रोग्राम इन करे बि आहे छो त अॼु भिटाई सरकार जो अॼु पहिरीं धमाल आहे। अॼु ईअं चइजे त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जिन जो पैगाम आहे, प्यार जो पैगाम आहे, उन्हनि जो मैसेज ऑफ लव आहे जेको सॼी दुनिया में असीं फैलाईंदा आहियूं। असीं सभु भिटाई सरकार जा फॉलोवर्स आहियूं। ज़बरदस्त क़िस्म जी धमाल आहे अॼु। ऐं कोविड जे करे तक़रीबात जेके वॾियूं तरीक़े सां थींदियूं उहे हिन साल या जेको पिछलो साल हो उन में बि थोरियूं घटि कयूं वयूं आहिनि। हींअर हर को इवेंट नंढड़े तरीक़े सां पंहिंजनि एरियाज़ में पंहिंजनि हिकिड़ा जेके इवेंट्स आहिनि उहे पंहिंजे इन ई इलाइक़नि में कनि पिया। कल्चर डिपार्टमेंट पंहिंजे तरफ़ खां पियो करे, भिटाई साहिब जा जेके फॉलोवर्स आहिनि उहे हाला में पंहिंजे तरीक़े सां पिया कनि। सो अॼु इंशाल्लाह असां बि प्रोग्राम ज़बरदस्त कंदासीं। आऊं आहियां तव्हांजो मेज़बान आमिर शाह ऐं मूंसां गॾु आहे फरज़ाना बहार। कीअं फरज़ाना, ठीकु आहियो? आऊं बिल्कुलु ठीकु आहियां। ऐं ईअं चवां त हमेशह वांगुरु अॼु एवर ग्रीन लॻो पिया। पुछो कीअं? छो कपिड़ा ग्रीन पातल आहिनि न? न महिरबानी महिरबानी। अॼु कीअं पियो लॻे तव्हांखे? छो तव्हां मुंहिंजे ख़्याल सां एवरी ईयर तव्हां भिटाई सरकार जे मेले ते तव्हां उते वेंदा आहियो ऐं अॼु त वॾा इवेंट थींदा आहिनि 3 ॾींहं आख़िरी धमाल ते। बचपन खां जी मूं स्टार्ट कयो त तीअं ई मुंहिंजी फर्स्ट स्टेज जेका हुई भिटाई सरकार जी हुई ऐं ॾाढो टेंशन में हूंदा हुआसीं असां। लेकिन कोविड जी वजह सां असां उहे ॾींहं मिस कयूं था। अल्लाह करे उहे ॾींहं वापसि अचनि ऐं असां दुबारा सां पंहिंजे ज़ोर ऐं शोर सां पंहिंजे इवेंट्स वग़ैरह कयूं। ऐं जेके वॾा जेके मेला आहिनि जीअं त शाह अब्दुल लतीफ़ सरकार जो मेलो आहे ऐं लाल साईं जी जेका स्टेज आहे, सचल सरमद सरकार जी आहे, बैदिल सरकार जी जेका स्टेजूं आहिनि, इहे असांजे सिंध जी वॾियूं माना स्टेजूं आहिनि। त असां ॾाढो मिस था कयूं। अलाह पाक करे हीअ सभु कुझु सही थी वञे ऐं असां वरी दुबारा सां पंहिंजा कमकार कयूं। इहे जेके स्टेजिस तव्हां ॿुधायो पिया, इन में हर आर्टिस्ट जी हिकिड़ी ख़्वाहिश हूंदी आहे, हिकिड़ो ड्रीम हूंदो आहे त उते परफॉर्म कयूं। सॼी दुनिया ओॾीमहिल उहा सॼी दुनिया पई ॾिसंदी आहे उन्हनि खे, सॼी दुनिया पई ॿुधंदी आहे उन्हनि खे। त हर कंहिंजी हिकिड़ी ख़्वाहिश हूंदी आहे। अच्छा, आऊं बि हिकिड़ो दफ़ो भिटाई सरकार जे मेले ते हिकिड़ो दफ़ो परफॉर्म करणु वियोसि ऐं मुंहिंजे ख़्याल सां तक़रीबन ईअं सम्झो त 12 साल पहिरीं वियोसि। 12 साल थी विया आहिनि ऐं वियोसि 12 साल पहिरीं परफॉर्म करण। ॾाढो हिकिड़ो सुठी ॻाल्हि उते इहा हूंदी है। शोभई आप भी सुने कि अच्छी बात ये होती है कि वहाँ पर मतलब 20 म्यूजिशियंस बैठे हुए होते हैं, लाइव बज रहा होता है और ये होता है कि हर कोई आता है म्यूजिशियन हाज़िरी देने आता है। जेको भी ईंदो आहे, को बैंजो वारो पासे में वेही रहंदो, को गिटारिस्ट पासे में वेही रहंदो। अच्छा, आऊं जेॾीं वियोसि मुंहिंजे ख़्याल सां उहा टीं धमाल हुई। मूं स्पेशली उनखे रिक्वेस्ट कई हुई त 3 धमाल ते आऊं, छो उन ॾींहुं मैडम आबदा परवीन बि उते परफॉर्म करण वारी आख़िरी ॾींहं ते न, त मूं चयो उन ॾींहुं आऊं वेंदुसि। पर इतफ़ाक़ बैड लक इहो थियो मूंसां जो मैडम आबदा परवीन उन ॾींहुं परफॉर्म करणु आई ई कोन हुई न। उनजी का तबियत ख़राबु थी पई। पर मूं ॾिठो पिए त जेतिरा बि म्यूज़िशियन्स आया पिए, कुंड झले पंहिंजो को गिटार पियो लीड पियो हणे, तव्हांखे ॾाढो सुठो लॻो? ॾाढो मूंखे मज़ो आयो। ऐं उते मूं उहे आर्टिस्ट बि ॾिठा जिन खे मूं ईअं चइजे त रेडियो ते ॿुधो हो ऐं जिन खे मूं टीवी में ॾिठो हो। उहे सीनियर आर्टिस्ट आया ऐं उन्हनि सां सभिनीनि खे घुराईंदा आहिनि, सभिनीनि खे ॾाढी रिस्पेक्ट बि ॾींदा आहिनि ऐं शाह जा कलाम पढ़ंदा आहिनि। ॾाढी शाह जी ॿोली ॾाढी ॾुखी आहे, ज़ेर ज़बर पेश एॾी त माना ॾुखी ॿोली आहे। सभिनीनि खे टेंशन हूंदो, मूंखे त टेंशन हूंदो। मां चयो माना ज़ाहिरी ॻाल्हि आहे, वॾी स्टेज आहे, सभु पारखू माण्हू वेठा हूंदा आहिनि। बिल्कुलु। सो इंशाल्लाह अॼोको प्रोग्राम बि इंशाल्लाह सुठो ई थींदो। ऐं जेके हींअर असांखे ॾिसनि पिया, पंहिंजा टेलीफोन हींअर थोरी देरि पासे ते रखी छॾियो। हींअर असांजे प्रोग्राम में जेको पहिरियों कलाम आयो उनखे इंजॉय कयो। अॼु भिटाई सरकार जी पहिरीं धमाल आहे त असां बि हाज़िरी भरियूं पिया। पहिरियों गानो आऊं तव्हांखे भिटाई सरकार जो ई ॿुधायां थो, जेको सोराब फ़क़ीर साहब पंहिंजे सॼे ग्रुप सां गॾु परफॉर्म कयो। पोइ उनखे मुख़्तलिफ़ आर्टिस्टनि परफॉर्म कयो, उर्दू आर्टिस्टनि बि उनखे परफॉर्म कयो, जंहिंमें हदीका कियानी आहे। इन गाने खे तमामु ज़बरदस्त तरीक़े सां परफॉर्म कयो। सो हर कंहिंजो हिकिड़ो पंहिंजो स्टाइल आहे। सो असां बि पंहिंजे रंग में इहो गानो भिटाई सरकार जे अॼु जी धमाल में हाज़िरी भरियूं था। सो क़बूल करे प्रोग्राम जी माशाअल्लाह एॾी ख़ूबसूरत आहे। ओ भिट जा भिटाई ओ भिट ते वसई नूर मुंहिंजूं तो पुॼायूं। भिट जा भिटाई ओ भिट ते वसई नूर मुंहिंजूं तो
पुॼायूं भिट जा भिटाइयो भिट ते वसई नूर मुंहिंजूं तो पुॼायूं मुंहिंजूं तो पुॼायूं मन जूं मुरीदूं मुंहिंजूं तो पुॼायूं मन जूं मुरादूं भिट जा भिटाइयो भिट ते वसई नूर मुंहिंजूं तो पुॼायूं भिट जा भिटाइयो भिट ते वसई नूर मुंहिंजूं तो पुॼायूं सोहना जो सहरा भिट जा भिटाइयो भिट ते वसई नूर मुंहिंजूं तो पुॼायूं भिट जा भिटाइयो भिट ते वसई नूर मुंहिंजूं तो पुॼायूं ओ मुंहिंजूं तो पुॼायूं मन जूं मुरादूं मुंहिंजूं तो पुॼायूं दिल जूं मुरादूं भिट जा भिटाइयो भिट ते वसई नूर मुंहिंजूं तो पुॼायूं भिट जा भिटाइयो भिट ते वसई नूर मुंहिंजूं तो पुॼायूं अरशों घुराया हाँ मेहंदी सैयद जी अरशों घुराया भिट जा भिटाइयो भिट ते वसई नूर मुंहिंजूं तो पुॼायूं भिट जा भिटाइयो भिट ते वसई नूर मुंहिंजूं तो पुॼायूं ओ मुंहिंजूं तो पुॼायूं मन जूं मुरादूं मुंहिंजूं तो पुॼायूं दिल जूं उमीदूं भिट जा भिटाइयो भिट ते वसई नूर मुंहिंजूं तो पुॼायूं भिट जा भिटाइयो भिट ते वसई नूर मुंहिंजूं तो पुॼायूं भिट जा भिटाइयो भिट ते वसई नूर मुंहिंजूं तो पुॼायूं भिट जा भिटाइयो भिट ते वसई नूर मुंहिंजूं तो पुॼायूं मज़ेदार हाँ हिन गाने खे असीं त नंढड़े हूंदे खां ॿुधंदा अचूं छो सोराब फ़क़ीर साहब अला साईं हुननि खे जन्नत में आला मक़ाम अता करे उन में छा हिन में जेको परफॉर्मर पिया कनि परफॉर्मेंस जेका कनि पिया जेके हुन सां गॾु जेके इलाही ॼणा झूमनि पिया जेके उन में मुंहिंजे असांजे घर जो हिकिड़ो माण्हू हो हाजी जुड़ियो हुनखे असीं चवंदा हुआसीं उहो उनखे बुया बि चवंदा हुआसीं प्यार सां इंटरनेशनल आर्टिस्ट हो ऐं इन ग्रुप सां गॾु सॼी दुनिया हाजी जुड़ियो हुनखे चवंदा सो उहो यकतारो चपड़ी उहो बि खणी सभु वॼाइनि पिया ऐं सॼो हिकिड़ो माहौल ठाहे वेठा हूंदा पोइ इहो असांखे अची कॾहिं कॾहिं ॿुधाईंदो न इहे ई गाना नंढड़ा हूंदा हुआसीं पोइ इहे गाना असांखे ॿुधाईंदो सो ॾाढो असां इंजॉय कंदा हुआसीं मज़ा कंदा हुआसीं सो बहरहाल प्रोग्राम जारी आहे सारी आहे तव्हां बि असां सां गॾु ई रहिजो अचूं था हिकिड़े नंढड़े ब्रेक खां पोइ हिकु दफ़ो वरी तव्हांखे भलीकार चऊं था
श्री राग में ऐं तव्हांजूं कॉल्स बि अचनि पियूं पर पहिरियों ब्रेक असां थोरो तकिड़ो वरितोसीं फरज़ाना जो गानो रहिजी वियो सो फरज़ाना ईअं दिलि दिलि में मूंखे अलाए छा चवंदी हूंदी मां इहो चवां पई त पाण ॻाए छॾियो मूंखे त मेले ते पंहिंजी हाज़िरी थी वई अॼु पाण खे हिते मेले वारो समा ॾियणो आहे न बिल्कुलु बिल्कुलु अॼु पंहिंजे लाइ हिते मेलो आहे न असां श्री राग में मेलो मचाए वेठा आहियूं ऐं तव्हां फोन कयो कॉल कयो असांखे फरमाइशूं कयो ऐं असां सां गॾु तव्हां बि शामिल थियो बिल्कुलु सो हाणे तव्हां कहिड़ी हाज़िरी था भरियो शाह साईं जा ही आहे सुफ़ाणी कलाम आहे काफ़ी आहे ऐं ॾाढी सुठी आहे काफ़ी जॻहियुनि ते मूं पहिरीं बि परफॉर्म कई आहे ऐं वरी श्री राग जे मंच ज़बरदस्त ज़बरदस्त जी पत्थर पूजने जाए घर की चक्की कोई ना पूजे जिसका
एक्सीलेंट भाई, ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त। ऐं ही उहे एवरग्रीन सॉन्ग्स आहिनि जिन खे तव्हां ॿुधो तॾहिं मज़ो ईंदो आहे, ऐं पाण वरी लकी आहियूं, पाण सिंगर आहियूं त वरी पाण हिनखे जॾहिं परफॉर्म कंदा आहियूं त पाण खे वरी डबल मज़ो ईंदो आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जॾहिं असां ॻायूं था त उहा असांजी रूह खे इलाही राहत मिले थी न, सुकून मिले थो। ऐं शाह साईं जा त ॿोल ई अहिड़ा आहिनि कीमती, हिकु हिकिड़ो अल्फाज़ शाह साईं जो अहिड़ो अहिड़ो लिखियलु आहे जो दिलि चवंदी आहे बसि ख़तम ई न थिए। पढ़ण वारो बि चवंदो त साईं जो रिसालो हुजे ऐं मां पढ़ंदो वञा, ऐं जेको ॻाइण वारो आहे उहो बि चवंदो त मां हर अखर में हिकिड़ी का न का स्टोरी ज़रूरु आहे। बिल्कुलु शाह साईं जे हर बेत में, हर अखर में छा हुननि जा अल्फाज़ आहिनि, छा हुननि शाइरी कई आहे हुननि। ऐं वरी सुठी ॻाल्हि इहा आहे त माशाल्लाह वरी पंहिंजनि जेके सिंगर्स आहिनि उन्हनि बि माशाल्लाह सां शाह साईं जी शाइरी सां निभायो आहे, तमामु बहितरीन तरीक़े सां उन्हनि खे उन्हनि परफॉर्म कयो आहे। ऐं आउं चवंदुसि त जेतिरा पंहिंजा लेजेंडरी आर्टिस्ट आहिनि जेके हयात आहिनि ऐं जेके हिन दुनिया में हाणे न आहिनि, उन्हनि बि कमाल जो उन्हनि खे परफॉर्म कयो। सो असीं लकी आहियूं जो असीं बेटाई जी धरती में रहूं था। बिल्कुलु अहिड़ी शयूं असांजे लाइ छॾे विया आहिनि, जीअं कारूं वस कयां। बिल्कुलु बिल्कुलु इहो बि तमामु माना इहे ॻाए करे असांखे सिख्या मिलंदी आहे। बिल्कुलु सिख्या, हा बिल्कुलु। इहा तव्हां ज़बरदस्त ॻाल्हि कई त इन्हनि गाननि खे या इन्हनि कलामनि खे या इन्हनि पोइट्री खे ॻाए हिकिड़ो त पंहिंजो तलफ़ुज़ बि सुठो थींदो, पंहिंजी अदायगी सुठी थींदी, पाण खे ठहराव जी ख़बर पवंदी, पाण खे हिकिड़े अखर जी चवंदा आहिनि त हिकिड़ी डीपनेस जी ख़बर पवंदी त केतिरी गहराई आहे हिकिड़े अखर में, हिकिड़े वर्ड में। सो तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था, कॉल्स कयो ऐं स्क्रीन ते तव्हां नंबर ॾिसंदा हूंदव, उन नंबर ते तव्हां कॉल कयो ऐं असांजे प्रोग्राम में शामिलु थियो। जेके बि तव्हांजूं फरमाइशूं हुजनि, जेके बि तव्हांजूं ॻाल्हियूं हुजनि, असां सां गॾु शेयर करे सघो था। हाँ बिल्कुलु ज़रूरु शेयर करे सघो था। ऐं त मां वरी दुबारा सां रिपीट इहो कंदसि त शाह साईं जो मेलो आहे ऐं कॉलर असांखे कॉल न पिया कनि, असांजे प्रोग्राम में शामिल था कनि, कॉल कनि पिया पर छा आहे त अञा कॉल मिले नथी। ओबी मां असांखे चयो आहे त अञा थोरो मेलो पियो हले न, त मेले में कॉल डिस्टर्ब न थिए। सेकेंड ब्रेक खां पोइ असीं कॉल्स बि वठंदासीं इंशाल्लाह। अॼु हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि आउं शेयर कंदो हलां। चवंदा आहिनि त वॾनि ॾींहंनि में वॾा जेके ॾींहं हूंदा आहिनि, इहे जेके मेला हूंदा आहिनि असांजा, इन में वरी कुझु अहिड़ियूं शयूं बि हूंदियूं आहिनि जिन खे यादि करे, जिन खे महसूसु करे असांखे असांजा दोस्त बि यादि ईंदा आहिनि कॾहिं कॾहिं, जेके हिन दुनिया में आहिनि, आर्टिस्ट जेके हिन दुनिया में न आहिनि, सो जेके आहिनि ईअं ई हिकिड़ो असांजो दोस्त हो शान शौक़ी, तमामु बहितरीनु म्यूज़िशियन हो। असां आउं जॾहिं प्रोग्राम्स कंदो हुउसि, होजामालो कंदो हुउसि या ॿिया असां जेतिरा बि इवेंट्स कंदा हुआसीं, शोज़ कंदा हुआसीं, त उन में असां सां गॾु हू हलंदो हो। त शान शौक़ी वेचारे जी डेथ थी वई आहे, अल्लाह साईं हुनजी मग़फ़िरत करे। 3 ॾींहं थी आहे ऐं नौजवान छोकिरो हो ऐं हमेशह हुनजे चहिरे ते हिकिड़ी मुस्कुराहट हूंदी। बिल्कुलु। सो अल्लाह साईं हुनजी मग़फ़िरत करे, नंढड़ा मासूम हुनजा ॿार आहिनि। सो इहा हिकिड़ी नंढड़ी रिक्वेस्ट आहे, अगरि कल्चर डिपार्टमेंट वारा असांजो प्रोग्राम ॾिसनि पिया त इन्हनि आर्टिस्टनि जी जेके आहिनि उन्हनि जी त तव्हां कयो पिया, सार लहो पिया, इहा त तव्हांजी हिकिड़ी वॾी महिरबानी आहे। पर जेके आर्टिस्ट गुज़ारे विया आहिनि उन्हनि जी बि थोरी सार संभाल कयो। ऐं इहे बि सिंध धरती जा ई ॼाया आहिनि, हिन सिंध धरती में ई हुननि पंहिंजो हिकिड़ो कमु शुरू कयो, हिते ई रहनि पिया। सो अगरि इन्हनि जी बि थोरी सार संभाल थी वञे त थोरो माहौल सुठो थी वेंदो ऐं उन्हनि जी दुआ बि मिलंदी। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हुननि इन फील्ड खे टाइम ॾिनो आहे, कमु कयो आहे हुननि इलाही, ऐं उनजो हक़ बि आहे। आउं हाणे तव्हांखे ॿुधायां थो, मेले जी ॻाल्हि थो ॿुधायां। जॾहिं आउं मेले ते वियुसि, मेले ते आउं वियुसि त मूंखे चयूं त भई 10 लॻे ताईं पुॼी वञिजो। हाणे अलाह करे हाणे थोरो रुटीन ठही वई हुजे न कल्चर डिपार्टमेंट वारनि जी, अञा ताईं उअं ई 10 कलाक खां पोइ परफॉर्मेंस ईंदी आहे। इहो त मूंसां बि ईअं थियो किरदार, जेका तव्हां ॾुख कढियो मूंसां बि ईअं थियो हुयो। मूंखे बि ईअं चयो तव्हांखे जेको आहे न 7-8 बजे अचिणो आहे। न आउं बि 8 लॻे पुॼी वियसि हलियो आउं त। हा ईअं ई आहे बिल्कुलु। हा, पोइ राति 3:30 थिया, मुंहिंजो हाणे निंड पई अचे, मूंखे त 4 थी विया वेठे पर छा कजे, वेट करणो पवंदो। बिल्कुलु बिल्कुलु। सो हाणे हींअर जेको नेक्स्ट गानो आउं तव्हांजे साम्हूं परफॉर्म करण वारो आहियां, आसिफ़ सियाल जो गानो आहे, तमामु बहितरीनु गानो आहे, हीर घुलंदी वञे। ऐं आसिफ़ सियाल हिनखे पंहिंजे तरीक़े सां ॻायो आहे। मुंहिंजो फेवरेट ईअं चइजे सिंगर्स में आहे, नौजवान टही जो हिकिड़ो ज़बरदस्त आर्टिस्ट आहे। हुनजो बि हिकिड़ो अंदाज़ पंहिंजो आहे, सिंगिंग जो, ॻाइण जो, हुनजो पंहिंजो हिकिड़ो स्टाइल आहे ऐं उनजा मोस्टली वीडियोज़ मज़र सेठार ठाहींदो आहे। सो अॼु ही गानो आउं तव्हां सभिनी साम्हूं पेश कयां थो। उमेद थो कयां त आसिफ़ ॿुधंदो हूंदो। अगरि आसिफ़ किथे हेठि मथे थी वञे को वर्ड त मैनेज करे वठिजो, ठीकु आहे न? जी शोभी भाई।
घुलंदी वञे हीर घुलंदी वञे हीर घुलंदी वञे हीर घुलंदी वञे हीर घुलंदी वञे मां कपवंदी वञे रात निंड थी वञे याद तुंहिंजी अचे हीर घुलंदी वञे मां कपवंदी वञे रात निंड वञे याद तुंहिंजी अचे छा कयां छा कयां छा कयां हीर घुलंदी वञे मां कपवंदी वञे रात निंड वञे याद तुंहिंजी अचे हीर घुलंदी वञे हीर घुलंदी वञे हीर घुलंदी वञे हीर घुलंदी वञे कोठवारा सुमन खेतवारा सुमन हीर घुलंदी वञे हीर घुलंदी वञे हीर घुलंदी वञे हीर घुलंदी वञे कोठवारा सुमन खेतवारा सुमन चंड तारा सुमन याद तुंहिंजी अचे छा कयां छा कयां छा कयां हीर घुलंदी वञे मां कपवंदी वञे रात निंड वञे याद तुंहिंजी अचे हीर घुलंदी वञे मां कपवंदी वञे रात निंड वञे याद तुंहिंजी अचे छा कयां छा कयां छा कयां हीर घुलंदी वञे 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 अच्छा इन गाने जी हिकिड़ो टाइम हूंदो KTN में ऐं तव्हांखे हिकिड़ी ॿी गुड न्यूज़ बि ॾींदो हलां 1 अक्टूबर ते माशाल्लाह सां असांजी KTN जी बर्थडे आहे ऐं KTN 19 सालनि जो माशाल्लाह सां थी वेंदो हलियो ख़ैर ख़ैरियत सां ऐं इंशाल्लाह उन ॾींहुं बि असां ज़बरदस्त सेलिब्रेशन्स कंदासीं बिल्कुलु ऐं हिन दफ़े बि ज़बरदस्त प्रोग्राम्स थींदा ज़बरदस्त तव्हांजा मन मोहींदड़ जेके आर्टिस्ट आहिनि जिन खे तव्हां ॾिसी खिलंदा आहियो टहक ॾींदा आहियो ॿुधंदा आहियो सिखंदा आहियो तव्हां उन्हनि जा फैन्स आहियो उहे बि तव्हांखे इंशाल्लाह KTN जी स्क्रीन ते मिलंदा ऐं उन ई ॾींहं ते KTN न्यूज़ जी बर्थडे आहे ऐं कशिश टेलीविज़न जेको असांजो बेबी चैनल आहे जेको असांजो म्यूज़िक चैनल आहे जेको असांजो उनजी बर्थडे आहे टई ख़ुशियूं 1 अक्टूबर ते तव्हां सभु रेडी रहिजो ऐं ॾाढो मज़ो अचण वारो आहे स्क्रीन तां तव्हांखे हटणो ई कोन्हे को KTN ॾिसो ब्रेक ते वञो त KTN न्यूज़ ॾिसो वरी बुलेटिन ॾिसी वठो वरी पोइ कशिश ते वञो त ईअं ई पंहिंजो पाण खे तव्हां रिमोट सां खेॾंदा रहिजो पर ॾिसिजो इहे ई टई चैनल छो त ज़बरदस्त गाना अचण वारा आहिनि बिल्कुलु ऐं असां बि आउं बि पेके पार्ट 2 ठाहियां पियो ऐं उहो बि सरप्राइज़ आहे उहो बि तव्हांखे इंशाल्लाह 1 अक्टूबर ते तव्हांखे KTN जी स्क्रीन ते उहो बि ॾिसंदो वीडियो जी तयारी बि असांजी ऑलमोस्ट थी वई आहे इंशाल्लाह जल्द एडिट ते बि ईंदो हलियो सो इनखे बि तव्हां सभिनी खे इंजॉय करिणो आहे हिन गाने खे सो 1 अक्टूबर KTN जी सेलिब्रेशन्स आहिनि त उन सेलिब्रेशन्स में बि तव्हां सभु असां सां गॾु ई हुजिजो तव्हां बि हूंदव असां सां गॾु
मूंखां सिवा केटी हा न न नथी थी सघे ऐं हाणे हाणे तव्हां चवां थो ॾिसो हाणे तव्हां न माशाल्लाह सां होस्ट बि थी विया आहियो ठीकु आहे न हाणे तव्हांखे कंहिं प्रोग्राम में होस्टिंग बि करणी खपे ॾिसो आउं बि हूंदुसि न आउं त सॼो ॾींहुं उते हूंदो आहियां आउं त 24 कलाक केटीएन में हूंदो आहियां छो ॾिसो दुआ मेमन हिकिड़ो अहिड़ो प्रोग्राम थियणु घुरिजे जंहिंमें कॉल्स वग़ैरह हुजनि ऐं ॻाल्हियूं ॿाल्हियूं न उन ॾींहुं कॉल्स कोन हूंदियूं उन ॾींहुं तव्हांखे सिर्फ़ु आर्टिस्टनि सां गेस्ट ईंदा माना ईअं सम्झो त कचेरी हूंदी ओताक में कोन जीअं कचेरी थींदी आहे हा तव्हां बि ॻाईंदा न न गाना त एतिरा ॻाइबा उन ॾींहुं जो तव्हांजी सोच आहे न असां त वरी एॾी तयारी पई कयूं ऐं शौक़ीदा असां एॾी शोभी सां तयारी कई आहे जो तव्हांजी सोच आहे सो तव्हांखे बि हिन सेलिब्रेशन्स में असां सां गॾु ई रहणो आहे ऐं उन ॾींहुं फरज़ाना मूंसां गॾु होस्टिंग बि कंदी आहे न फरज़ाना पक न ईअं न वरी पोइ तव्हां चओ था आयस पे आमिर भाई हैदराबाद न आयस पे नूरियाबाद न न हाणे आर्टिस्ट आहिनि पोइ केर बि वेही सघनि था गॾु न होस्टिंग में तव्हां सां गॾु हूंदो याकूब बांभण अच्छा इहो नओं आर्टिस्ट आहे इहो तव्हां सां गॾु होस्टिंग में हूंदो उहो तव्हां कंदो हाणे तव्हां छा था ॿुधायो असांखे हाणे के फरमाइश आहे काफ़ी ॾींहंनि खां सोशल मीडिया ते अले मुंहिंजा मारूड़ा अरे ज़बरदस्त अच्छा अले मुंहिंजा मारूड़ा खां पहिरीं असांखे चवनि पिया त टाइम घटि आहे इहो ॾाढो एनर्जी वारो गानो आहे ऐं अले मुंहिंजा मारूड़ा मूं मतिलबु असांजा कॉलर्स असांखे सही तरीक़े सां ॿुधाए सघनि था त अले मुंहिंजा मारूड़ा जेका आहे उहा भिटाई सरकार जी पोइट्री आहे या इहा कंहिं ॿिए शाइर जी पोइट्री आहे सो इहो असांखे कॉल करे ज़रूरु ॿुधाइजो त इहा पोइट्री हक़ीक़त में आहे कंहिंजी कॉल आहे असां वटि ॾिसूं था त केरु उहो ख़ुशनसीब आहे जंहिंजी पहिरीं कॉल इहो टॉपिक आहे पंहिंजे प्रोग्राम जो त अले मुंहिंजा मारूड़ा कंहिंजो लिखियल सॉन्ग कॉल आहे असां सां गॾु हेलो अस्सलाम वालेकुम सही वालेकुम सलाम बाबा कई खुश आयो अरे चाचा खुश आयो दवाई तव्हांजी सही सुञातो न आमदन वाला शादी शदा अरे चाचा तव्हांखे केरु नथो सुञाणे सघे मौला खुश रखंदो मौला खुश रखो तव्हांजो रख महिरबानियूं सही तव्हांजो वालेकुम सलाम कीअं आहियो ठीकु आहियो चाचा हाँ बाबा खुश ॾियो ख़बर अथई फ़क़ीर साईं ख़ुशि आहे जी बाबा बिल्कुलु ठीकु आहे हा त मुंहिंजा यार ई मदद चवंदा कयो सती मौला अली मदद हा मुंहिंजो मुर्शिद भाई आहे हयाती ॾींदुसि मौला ख़ुशि रखंदुसि आमीन ॿियो ख़ैर आहे न बिल्कुलु अॼोके असांजे प्रोग्राम जो हिकिड़ो टॉपिक आहे कहिड़ो टॉपिक इहो आहे त मां ऐं अदा आमिर शाह ॿई परेशान आहियूं त अले मुंहिंजो मारूड़ा इहो कंहिंजो सॉन्ग आहे इहो मतिलबु के भिटाई साईं जी सरकार जी शाइरी आहे अभी इहो आहे त थरी गीत चवंदा आहिनि त मुर्शिद लतीफ़ जो आहे माई भाॼी ॻायो न साईं पहिरियों अच्छा हा चवंदा आहिनि साईं मुर्शिद लतीफ़ सरकार जो आहे वधीक तव्हां माहिर वेठा आहियो न चाचा असीं माहिर कोन्हे असीं पाण कंफ्यूज़ हुआसीं त इन करे चयो त असांजे कॉलर्स खे असीं इहो सवाल ॾियूं त इहो बेसिकली असांखे कंफर्म कनि ऐं सही तरीक़े ऑथेंटिक को जवाबु हुजे सो चाचा महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थिया अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे असांजा रेगुलर कॉलर आहिनि ऐं हाणे असां सां गॾु ई रहिजो तव्हां सभु वरी हींअर वक़्तु थियो हिकिड़े नंढे ब्रेक जो त हीअं करे वियासीं ऐं वरी हीअं करे आयासीं जी दोस्तो हिकु दफ़ो वरी तव्हांखे भलीकार चऊं था श्री राग में जिते सुरनि जी महफ़िल पई हले ऐं हाणे हिकिड़ी शइ आहे न पंहिंजे KTN जे हवाले सां अगरि ॻाल्हि कजे त पाण जेके प्रोग्राम कंदा आहियूं त उहे कॉपी थी वेंदा आहिनि न हाणे मुख़्तलिफ़ ॿिया बि असांजा चैनल्स आहिनि रीजनल चैनल्स आहिनि उते बि हाणे पाण जहिड़ा ई प्रोग्राम उते बि थियनि पिया ऐं उन्हनि जा 3-4 एपिसोड्स हली चुका आहिनि ऑन एयर थी चुका आहिनि पर इहो क्रेडिट असीं पंहिंजी KTN खे ई ॾींदासीं छो त KTN माशाल्लाह सां जेके बि प्रोग्राम थींदा आहिनि इन तरीक़े जा या जेके बि नवां प्रोग्राम्स थींदा आहिनि त असांजा वरी चैनल्स जा फॉलोवर्स चैनल्स ई आहिनि इहा बि हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे सो इहा ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि हुई उन ॾींहुं आउं ईअं ई TV वेठे ॾिठमि सो मूंखे अचानक त ईअं प्रोग्राम हिकिड़ो ॾिसण में आयो न अड़े मुंहिंजो हीअ असीं ॿई त आहियूं कोन मुंहिंजो हीअ केरु वेठा आहिनि सो सुठी ॻाल्हि आहे इहे इन तरीक़े जा लेकिन वरी बि जेका महिनत आहे जेका जाखोड़ आहे जेका इन जो जेको क्रेडिट वञे थो जेका कमाई सोच आहे
उहा केटीअ जी बिल्कुलु बिल्कुलु, नो डाउट नो डाउट। राग माशाल्लाह ॾाढो सुपर हिट असांजो ही प्रोग्राम आहे। उन खां अलावा असांजो सीज़न 3 बि माशाल्लाह ज़बरदस्त वञे पियो। सीज़न 1 बि ज़बरदस्त हो, सीज़न 2 बि ज़बरदस्त हो। ऐं इन खां अलावा जेको कॉपी थिए त इहा तमामु माना इहा कामयाबी जी ॻाल्हि आहे। ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे, कामयाबी जहिड़ी ॻाल्हि आहे, त माना ज़ाहिरी ॻाल्हि आहे पसंदि अचे थो, ज़बरदस्त। चैनल्स खे बि ज़रूरत पई। सो तव्हां बि कॉल करे असांखे ॿुधायो त अले मुंहिंजा मारूड़ा असली शाइरी कंहिंजी आहे। सो हाणे अचूं था अले मुंहिंजा मारूड़ा जी तरफ़ ई, फरज़ाना बहार जी आवाज़ में। जी फरज़ाना।
ज़बरदस्त ज़बरदस्त सॼो गानो कमाल ॻायो तव्हां पर आख़िर में जेको शोभी ऐं हैरी ढिंग टक ढैंग ढिंग टक ढैंग टक हा मूं चयो हाणे कंदा हिननि जी पाण में हूंदी आहे मिली भगत का हूंदी त न हिकु भेरे ॾिसंदा रहंदा आहिनि मां बि हुनखे ॾिसंदी आहियां बिल्कुलु हा बिल्कुलु ऐं असां जा म्यूज़िशियन पाण जीअं पाण परफॉर्म तव्हांजी बि अखि हिननि में हूंदी ऐं हेॾे मूंखे ऐं ॾिसी हेॾां थो सघां न सिर्फ़ु शोभी ॾांहुं हेॾां हाणे फिरण जे लाइ वरी मूंखे ईअं सॼो ईअं कंपास फिराइणो पवंदो न मुंहिंजो सो ऐं ॾिसी शोभी खे थो सघां सो बहरहाल ज़बरदस्त अच्छा अले मुंहिंजा मारूड़ा जीअं चाचा लाशारी साहब ॿुधायो त माई भागी पर मूं पक तव्हांखे मैसेज आयो कंहिंजो अच्छा तव्हांजे चाचा तव्हां चयो आहे हा वाह 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 हा चाचा मुंहिंजे ख़्याल में अॼोके प्रोग्राम जे टॉपिक असां कुझु घणो ई ॾुखियो रखी न छॾियोसीं ॾुखियो कोन्हे को ईज़ी आहे छो लतीफ़ सरकार खे लखनि माण्हुनि पढ़ियो आहे ऐं लख ई करोड़े माण्हू हुननि जा फॉलोवर्स आहिनि असां सिर्फ़ु इहो पिया चाहियूं त असांखे थोरो कंफर्म थी वेंदो हलियो न असां मतिलबु मूंखे कंफर्म थी वेंदो हलियो मूंखे शायदि आउं सिंगर आहियां मूंखे कोन्हे ख़बर त इहा शाइरी लतीफ़ सरकार जी आहे या न इन करे ई आउं चवां पियो त जेके गुणी माण्हू हींअर असांखे ॾिसनि पिया असांजो प्रोग्राम सो असांखे थोरो कंफर्म करे छॾीनि त बिल्कुलु कॉल करे ॿुधाए सघनि था सो कॉल अची वई आहे असां वटि हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम सर छा नालो आहे भाउ तव्हांजो अदा मेराज जी मेराज नालो आहे मेराज किथां पिया ॻाल्हायो अदा घोटकी मां ॻाल्हायो पिया जी घोटकी मां जी जी अच्छा अच्छा प्रोग्राम ॾिसो पिया असांजो बिल्कुलु प्रोग्राम हाणे त बिजली वई हली 5 मिंट पहिरियां ताईं ॾिसो पिया अधु कलाक ओ बिजली वई हली जी जी तमामु इंतज़ारु करे ॾिसो पिया तव्हांजे प्रोग्राम खे इहो बिजली जो वॾो टेंशन हूंदो आहे अच्छा मींहुं पियो आहे हिते न त अच्छा कीअं भला प्रोग्राम तव्हांखे कीअं लॻंदो आहे असांजो ज़बरदस्त हा का फरज़ाना बि असां सां गॾु आहे हुन सां ॻाल्हायो वालेकुम सलाम कीअं आहियो ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक तव्हां ख़ुशि आहियो खैरियत सां बिल्कुलु बिल्कुलु प्रोग्राम एंजॉय कंदा आहियो बिल्कुलु इंजॉय कंदा आहियूं ज़बरदस्त लॻंदो आहे अच्छा फैमिली सां या विद फैमिली ज़बरदस्त ॾाढी इहा असांजे प्रोग्राम खे दुआ आहे न अच्छा मेराज भाउ एतिरो सीरियस थी छो पिया ॻाल्हायो मतिलबु ख़ैर लाइट अची वेंदी हली अगरि वई आहे त लाइट अची वेंदी हींअर न त वरी रिपीट ॾिसी वठिजो काल जेका वॾी मुश्किल सां लॻी आहे न कॉल मुश्किल सां इन करे लॻी आहे छो त तव्हां वांगुरु ई असांजे प्रोग्राम जा जेके चाहींदड़ आहिनि उहे बि कॉल मिलाईंदा रहंदा आहिनि तव्हांखे ख़बर आहे त बिजली वई त असांजे मवासिलाती सयारे में बि को मसइलो थी वियो हूंदो न इन करे कॉल मिलनि न पियूं सो तव्हांजी का फरमाइश मेराज भाउ जी बिल्कुलु फरमाइश आहे इहो कदम कदम ते हुजूम में रहंदा तव्हां जेकॾहिं थोरो गुनगुनाए छॾियो रजिब फ़क़ीर जो कहिड़ो कदम कदम ते हुजूम में रहंदा थोरो तव्हां ॿुधायो त असांखे थोरो दिमाग़ में अचे गानो अच्छा हे ॿुधो कदम कदम ते हुजूम में रहंदा नज़र नज़र में शराब खाना करे वयो केर बारिशे में कुमार आलूद थिया महिरबानी मेराज भाउ इहो गानो असीं नेक्स्ट वीक इंशाल्लाह कोशिशि कंदासीं त तव्हांजे साम्हूं परफॉर्म कजे लाइट जो वॾो टेंशन पियो हले न असांजे सॼे लाइट जो ॾाढो प्रॉब्लम ऐं असांजो वरी प्रोग्राम जीअं स्टार्ट थिए थो त काफ़ी वीचारा माण्हू वरी माशाल्लाह तव्हांजे लाइ ख़ुशी जी न्यूज़ बि आहे हिकिड़ी अच्छा वरी बि आपके लिए भी है शोएब भाई हरी भाई ENG वारनि जे लाइ सभिनीनि जे लाइ त लाइट जो थोरो बिल हाणे वधे पियो न 2.5-3 रुपया सो इहा हाणे पाण खे रोज़ु ख़ुशियूं मिलंदियूं सो इहो लाइट जो बिल बि वधे पियो सो हाणे महिरबानी करे जेके घरनि में कुंडा आयो वेठा आहिनि कुंडा कढी छॾियो छो त हाणे कुंडनि ते वॾी सख़्ती अचण वारी आहे इहे आउं न्यूज़ जो माण्हू आहियां न आउं KTN न्यूज़ में प्रोग्राम कंदो आहियां ऐं KTN ते बि कंदो आहियां सो मूंखे हर शइ जी न ही तव्हांखे गुड न्यूज़ ॾिनी न गुड न्यूज़ ॾिनी न तव्हांखे त लाइट जो बिल 2.5-3 रुपया वधे पियो वरी अञा डबल गुड न्यूज़ ॾियां नेक्स्ट मंथ खां पेट्रोल बि वधे पियो वाह शोभी इस पे तो तालियां होनी चाहिए सो पाण अमीर क़ौम में रहूं था अमीर मुल्क में रहूं था असांजे मुल्क में गुरबत जो रेशो इलाही घटि आहे सम्झो पिया सो इन करे इहे सभु बिल्कुलु हाणे अचूं था गाने जी तरफ़ ऐं हीउ जेको गानो आहे नजफ़ अली जो गानो आहे ऐं नजफ़ अली तमामु बहितरीनु सिंगर आहे असांजो मुंहिंजो दोस्त बि आहे ऐं उनजो हिकिड़ो पंहिंजो स्टाइल आहे ॻाइण जो ऐं अॼु कोशिशि कयूं था त नजफ़ भाई जो न इंशाल्लाह कोशिशि कंदासीं मारे विधो तो जानी
अल्लाह रे अल्लाह, अल्लाह रे अल्लाह, अल्लाह रे अल्लाह। जी शोभी भाई। मारे विधो तो जानी अल्लाह रे अल्लाह, अल्लाह रे अल्लाह, सिंधु अची लहरन जहरी अल्लाह रे अल्लाह, अल्लाह रे अल्लाह। अरे मारे विधो तो जानी अल्लाह रे अल्लाह, अल्लाह रे अल्लाह, हो अल्लाह रे अल्लाह, सिंधु अची लहरन जहरी अल्लाह रे अल्लाह, अल्लाह रे अल्लाह। चंड में तुंहिंजी सूह समायल, सूह समायल, नैण घुमायल, ज़ुल्फ़ समारियल, ज़ुल्फ़ समारियल, कोयल जहिड़नि ॿोलियुनि वांगुरु मुंहिंजी राणी, कोयल जहिड़ी ॿोलियुनि वांगुरु मुंहिंजी राणी। सुबुह जे, ओ सुबुह जे, सुबुह जे किरण जहिड़ी अल्लाह रे अल्लाह, अल्लाह रे अल्लाह। अरे मारे विधो तो जानी अल्लाह रे अल्लाह, अल्लाह रे अल्लाह। अरे मारे विधो तो जानी अल्लाह रे अल्लाह, हो अल्लाह रे अल्लाह। चीज में सुनो आछलो, 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 सुनी तो ठहे तो, सुनी तो ठहे तो, दिल तो ठहे तो। सुनी चीज में सुनो आछलो, आछलो, आछलो। दर्द बंदे हर दिल जा दुखायल, दिल जा दुखायल, महकाए थी तुंहिंजी पायल, तुंहिंजी पायल, कोयल जहिड़ियुनि ॿोलियुनि वांगुरु मुंहिंजी राणी, कोयल जहिड़ी ॿोलियुनि वांगुरु मुंहिंजी राणी। धरती जे, ओ धरती जे, धरती जे जहिड़ी अल्लाह रे अल्लाह, हो अल्लाह रे अल्लाह। अरे मारे विधो तो जानी अल्लाह रे अल्लाह, अल्लाह रे अल्लाह, सुबुह जे लहरुन जहिड़ी अल्लाह रे अल्लाह, अल्लाह रे अल्लाह, हो अल्लाह रे अल्लाह, अल्लाह रे अल्लाह, हो अल्लाह रे अल्लाह, अल्लाह रे अल्लाह, हो अल्लाह रे अल्लाह। ये इन गाने में यासिर शोरो हो ऐं मुंहिंजे ख़्याल सां फातिमा मंगी हुई जेके हाणे माशाल्लाह सां नेशनल मीडिया ते हिकिड़ा वॾा स्टार्स आहिनि। यासिर शोरो तक़रीबन जेतिरा बि ड्रामा हलंदा आहिनि उर्दू मीडिया ते उन्हनि में लीड कैरेक्टर्स में ईंदो आहे ऐं फातिमा मंगी बि माशाल्लाह सां हिकिड़ो वॾो नालो आहे असांजी ड्रामा इंडस्ट्री में। सो इन गाने में इन्हनि ॿिन्ही परफॉर्म कयो। फातिमा आफंदी, बिल्कुलु फातिमा आफंदी ऐं इन जी जेका डायरेक्शन कई उहा शब्बीर संजराणी कई ऐं असां खे यादि आहे न शब्बीर संजराणी जो
ऐं एडिट हुनखे नबील शेख कयो। असांखे यादि आहे जॾहिं हिनजो हिकु हिट सेट लॻो हिनजो, वाइट कपिड़ो लॻो हुनखे, वरी प्रॉप्स न पे मिले, हा न, पोइ केरु किथां छा 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 हणी छा छा हणी, पोइ इहो सॼो असां हिकिड़ो मतिलबु गानो लेकिन गानो माशाल्लाह हिट वियो ॾाढो। गाना नजफ़ जा गाना उन ज़माने में जीअं ॿुधाए हिन गाने में मूं जीअं ऐड कयो सन्नी चीच में चलो हा चलो, ऐं जॾहिं मुंहिंजे सोहणीअ जूं है चूड़ियूं वॼनि थियूं, हा चूड़ियूं वॼनि थियूं। ऐं सुठी ॻाल्हि इहा आहे नजफ़ जे गाननि में त हिकिड़ो त हू सिंगर त नो डाउट ज़बरदस्त आहे, कंपोज़र बि ज़बरदस्त आहे, अरेंजर बि ज़बरदस्त आहे, वरी पंहिंजा गाना पाण ई हाणे माशाल्लाह स्टूडियो बि ठाहियो अथसि, उन में ई गाना नजफ़ परफॉर्म कंदो आहे। ऐं हिकिड़ो क्रेडिट नजफ़ न इहो बि वञे थो त असांजी जेके सालगिरह जा जेतिरा बि थीम सॉन्ग्स आहिनि उहे नजफ़ अली ई ॻाया आहिनि ऐं ज़बरदस्त हुनजी हुन कंपोज़िशन कई आहे, म्यूज़िक शुरू खां वठी जेके बि पुराणा जेके सॉन्ग आहिनि बिल्कुलु उहे जेके बि ॾिसंदा आहियूं जेके बि आहिनि, जोश जज़्बा नवां ऐं जेतिरा सभु शाइरी उन में मुख़्तलिफ़ शाइर्स हूंदा जेके उन शाइरी, लेकिन कंपोज़िशन जो माना मुंहिंजे ख़्याल में क्रेडिट इन सो नजफ़ अली जे लाइ ताड़ियूं हुजनि। हा, ऐं नजफ़ भाई मूं 2-3 अखर तव्हांजे गाने जा खाई छॾिया, सो उन जे लाइ आउं दिलि जी गहराइनि सां तव्हां सां लाइव माफ़ी थो घुरां। सो तव्हां भाउ आहियो असांजा, सो इन करे माफ़ी। हा न, बिल्कुलु। हाणे तव्हांजी वारी आहे। हा बिल्कुलु। अॼुकल्ह कॉलर्स असांजा सुता पिया आहिनि, छा थियो अथनि? कॉलर सुता पिया आहिनि, छा थियो आहिनि अॼु? हा अच्छा, इन करे सुता पिया आहिनि जो चवनि पिया त हाणे ब्रेक ते वेंदो त पोइ वरी ब्रेक खां पोइ ईंदा त कॉलर्स तव्हांखे ॾींदासीं। सो असां सां गॾु ई रहिजो, अचूं था हिकिड़े नंढड़े ब्रेक खां पोइ। दोस्तों वेलकम बैक सिरी राग। ऐं अॼु असां कोशिशि कईसीं त लतीफ़ सरकार ते ॻाल्हाइजे, सवाल बि असां उहो ई रखियो, पर अञा ताईं इहो आहे जो असांखे कंहिं बि जवाबु सही तरह कोन ॾिनो आहे, पूरो मुकम्मल जवाबु कंहिं न ॾिनो। बिल्कुलु। कॉल आहे असां सां गॾु लाड़काणे मां गुलरेज़ चांडियो आहिनि। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। गुलरेज़ ख़ुशि आहियो तव्हां? अल्हम्दुलिल्लाह सर, तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? ज़बरदस्त। प्रोग्राम ॾिसो पिया असांजो? हा बिल्कुलु, हाणे छो तव्हांजो ऑन कयो आहे, माशाल्लाह कॉल बि लॻी वई। हा हलो माशाल्लाह, मुबारकूं हुजनि तव्हांखे। फरज़ाना बि असां सां गॾु आहे। हा जी बिल्कुलु, अभी सां ॻाल्हाईंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह अभी ठीकु ठाक, फर्स्ट क्लास। तव्हांजे शो में पहिरियों चकर शामिल थियो आहियां ऐं ॾाढी ख़ुशी थी, अॼु कॉल लॻी वई आहे। बिल्कुलु बिल्कुलु, तव्हांखे मुबारक हुजे, तव्हांजी पहिरियों दफ़ो ई कॉल लॻी वई आहे। ऐं ॾाढा माण्हू हमेशह चवंदा आहिनि त नंबर बिज़ी आहे, नथो लॻे नंबर। हाँ बिल्कुलु, नंबर बिज़ी तमामु घणो हूंदो छो तव्हांजो प्रोग्राम तमामु घणो फेमस आहे, काफ़ी दोस्त कॉल कंदा आहिनि। अच्छा अच्छा, तव्हांखे कीअं लॻंदो आहे प्रोग्राम असांजो? तमामु सुठो प्रोग्राम लॻंदो आहे, जहिड़ा तव्हां पाण सुठा तहिड़ो अदा आमिर आहे, पोयां शोभी भाई वेठा आहिनि, माशाल्लाह फर्स्ट क्लास। बिल्कुलु बिल्कुलु, सभु मोहबती माण्हू ॾिसो न केटीएन हिते सभु मोहबती माण्हू शामिल थी करे ॾाढो सुठो लॻंदो आहे। म्यूज़िक लवर सभु हिते मौजूद आहे। गुलरेज़ तव्हां कुझु ॿुधाईंदा असांखे? साईं बिल्कुलु गानो ॿुधाईंदुमि। ॿुधायो ॿुधायो। अल्लाह 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 तारीफ़ तुझी आ अल्लाह, छा त हसी सूरत ठाही ॾिसंदे थी दिल बिस्मिल्लाह। अल्लाह 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 तारीफ़ तुझी आ अल्लाह, हर हिकु शइ में समाई, संसार बणाई, मिट्टीअ खे त मानो बचो, अहिड़ो नैया में हुस्न त खल्कियो, सभी तुंहिंजी दात ॾिनल्लाह। अल्लाह 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 तारीफ़ तुझी आ अल्लाह अल्लाह। अच्छा गुलरेज़, तव्हांजो माशाल्लाह आवाज़ बि ज़बरदस्त आहे। शमन भाई सां ॾाढो आवाज़ तव्हांजो मिले पियो। बसि सर जी तव्हांजो महिरबानी में मोहबतूं, ऐं तव्हांजा प्रोग्राम हलंदा आहिनि केकिन ते, माशाल्लाह ॻाल्हाईंदा आहियूं, ॾाढो सुठो लॻंदो आहे। इहा हुते प्रैक्टिस थियल आहे। महिरबानी महिरबानी। का फरमाइश हुजे तव्हांजी? हा सर, कोई बि सॉन्ग उस्ताद बुखारी जी शाइरी में अगरि ॿुधाईंदा कोई जी कलाम, ॾाढो मज़ो अची वेंदो। ठीकु आहे महिरबानी ऐं महिरबानी। सुभाणे मां भिक्षा वञी रहियो आहियां, तव्हां सभिनी जे लाइ दुआऊं कंदुमि हुते। वाह वाह, जी, जी, माशाल्लाह, ज़रूरु, ज़रूरु माशाल्लाह, असांजे लाइ ख़ुशि दुआ रखे कजो। तव्हांखे। वॾी महिरबानी सर, थैंक यू। ऐं
इहो गानो शमन जो ज़बरदस्त गानो आहे बिल्कुलु अल्लाह ये शमन भाई जा स्टार्टिंग वारा एल्बम्स आहिनि न हाँ बिल्कुल हाँ, अल्लाह 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 ये भी केटीएन ये सब केटीएन जा ही गाना आहिनि कॉल आहे असां सां माशाल्लाह गॾु केटीएन केतिरो घणो कमु कयो बिल्कुलु जुनेद आहिनि असां सां गॾु लाशारी जुनेद लाशारी कराची मां ई विया ॻाल्हाइनि हलो अस्सलाम वालेकुम जुनेद वालेकुम सलाम सर सर कीअं आहियो जुनेद भाउ ख़ुशि आहियो अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक ख़ैर ख़ैरियत आहे तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो प्रोग्राम ॾिसो पिया असांजो सर प्रोग्राम ॾिसां पियो इन करे जेको आहे सोचियो त आमिर भाई सां ॻाल्हायां आमिर भाई खे जेको आहे तमामु जेको आहे मुबारकूं ॾियां त भाई जेको आहे हिकिड़े अरसे खां जेको आहे हिकु प्रोग्राम करे रहियो आहे काफ़ी ॾींहंनि खां ऐं काफ़ी अरसे खां असां ॾिसी रहिया आहियूं आमिर अॼु जेको आहे ॻाल्हाए थी वठूं आमिर भाई सां अरे ज़बरदस्त जुनेद भाउ तव्हांजी आवाज़ में बेस अहिड़ो आहे जहिड़ो अमिताभ वारो रिश्ते में तो हम तुम्हारे अहिड़ो आवाज़ दुआ आहे मालिक साईं जी दुआ आहे छा कंदा आहियो जुनेद कराची जे कहिड़े इलाइक़े में पिया ॻाल्हायो सर मां कराची में हूंदो आहियां गुलशन इकबाल में हूंदो आहियां मां पंहिंजो इंजीनियर बि आहियां ऐं उन खां अलावा मां पंहिंजी जॉब कंदो आहियां कराची में अरे माशाल्लाह तव्हां मूंखे ॾाढी ख़ुशी थी जो आउं हिकिड़ो इंजीनियर हिकिड़े ॿिए इंजीनियर सां पियो ॻाल्हाए माशाल्लाह माशाल्लाह साईं माशाल्लाह फरज़ाना बि असां सां गॾु आहे हुन सां बि ॻाल्हायो माशाल्लाह अभी कहिड़ा हाल ख़ुशि आहे ठीकु ठाक ख़ैरियत आहे अल्हम्दुलिल्लाह तव्हां भाइरनि जूं दुआऊं आहिनि इन करे तव्हांजे साम्हूं मौजूद आहियूं माशाल्लाह प्रोग्राम माशाल्लाह कीअं लॻंदो आहे तव्हांखे असांजो श्री राग प्रोग्राम जेको आहे मूंखे तमामु सुठो लॻंदो आहे प्रोग्राम वणंदो आहे ॾिसंदो आहियां प्रोग्राम में इन खे जेको आहे सोचियो त अॼु ॻाल्हाए बि वठां भाइरनि सां भेनरनि सां पंहिंजनि सां वाह वाह का भला हाणे असांखे का कुझु ॿुधायो पाण जुनेद भाई सर उस्ताद बुखारी जो जेकॾहिं शेर तव्हांखे अर्ज़ु कयां तव्हांखे मां वाह 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 त शेर ईअं आहे त पाण छोड़ कुझु रफ़ीको इर्तिका रुकजे नथी पाण छोड़ कुझु रफ़ीको इर्तिका रुकजे नथी ज़िंदगीअ जी आरज़ू में जुस्तजू रुकजे नथी साथियो संदरा ॿधो वधंदा वधो हलंदा हलो पाण छो बीह रहूं दुनिया जॾहिं बीहे नथी वाह 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 जिंदाबाद जुनेद भाउ वॾी महिरबानी तव्हांजी जुनेद भाउ तव्हां असांखे कॉल कई वॾी महिरबानी थैंक यू ऐं मूंखे ॾाढो ख़ुशी थींदी आहे त असांजा इंजीनियर्स जेके आहिनि असांजो प्रोग्राम ॾिसंदा आहिनि अच्छा हा डॉक्टर्स त ॾिसंदा आहिनि आऊं त अलाए छा आहियां मूंखे पाण खे ख़बर कोन्हे आऊं सोचां पियो केॾी महिल आऊं पंहिंजो पाण सां वेही ॻाल्हायां त तूं छा कंदो आऊं इंजीनियर आहियां भई आऊं इलेक्ट्रॉनिक इंजीनियर आहियां मेरहान यूनिवर्सिटी मां पढ़ियो आहियां छो छा हा ज़बरदस्त ॾाढी सुठी ॻाल्हि आई ज़बरदस्त कॉल आहे असां सां गॾु जेके बि आयो सभु कॉल कयो आदाम में छा तव्हां सभिनी जे भेट करे कॉल आहे असां सां गॾु निदा आहे क्या असां सां गॾु हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम छाल आमिर भाई ठीकु आहियो आऊं ज़बरदस्त पियो आहे लॻां तव्हां कीअं पिया प्रोग्राम ॾिसो पिया असांजो अल्हम्दुलिल्लाह मां ठीकु आहियां प्रोग्राम तव्हांजो मां कॾहिं मिस बि न कयो आहे ॾिसंदी आहियां हमेशह ज़बरदस्त निदा किथां पिया ॻाल्हायो जी मां नाबशाह खां ॻाल्हायां थी ऐं आपी खे बि जेको आहे अस्सलाम वालेकुम आपी सां ॻाल्हायो वालेकुम सलाम कीअं आहियो ठीकु आहे पी सभ खां पहिरियां मां तव्हांजी तारीफ़ूं कंदमि छो जो तव्हां इलाही प्यारा आहियो ऐं तव्हांजो मेकअप तव्हांजी ड्रेसिंग आहे मां फैन आहियां थैंक यू महिरबानी ऐं मुंहिंजी फरमाइश बि आहे कहिड़ी फरमाइश आहे तव्हां ॿिन्हिनि में आहे कहिड़ी आहे ॿुधायो अच्छा मां पहिरियां मां तव्हांखे ॿुधायां थी गीत पोइ वरी मुंहिंजी थी फरमाइश वाह वाह ॾाढी सुठी ॻाल्हि आहे इहो त सिंगर असांखे खपे पाण शुरू थी वञे ऐं मूंखे शौक़ु आहे होस्टिंग जो इलाही मां जेको आहे न चाहींदी आहियां मूंखे कोई मौक़ो ॾे हलो ठीकु आहे बिल्कुलु ॿुधायो श्री राग में ॿुधायो तव्हांखे मोकिलियो ई मोकिलियो जी जी मां तव्हांखे ॿुधायां थी ये हसी जिंदगी गुजरी वही ख्वाब हो या हवा का खबर न पई वही सावरे थोड़ो बेसावरे ओ फिरी वही का खबर न पई ये हसी जिंदगी अच्छा निदा हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो तव्हां माशाल्लाह सां एॾी सुठी आवाज़ आहे तव्हांजी पोइ तव्हां होस्टिंग ॾांहुं छो तव्हां सिंगिंग ॾांहुं नथा अचो सिंगिंग जे न भाई एतिरी आवाज़ सुठी न आहे होस्टिंग करे ईंदमि अच्छा होस्टिंग आसान आहे आसान त न आहे पर तव्हांखे मां ॾिसंदी आहियां न बसि सिखां थी थोरी घणी हा न सुठी ॻाल्हि आहे तव्हां सुरीला आहियो ऐं असांखे ॾाढो ख़ुशी थींदी आहे जो असांजा श्री राग जा जेके कॉलर्स आहिनि उहे बि सुरीला आहिनि तव्हांजो जेको हिकिड़ो सॉन्ग आहे न मूंखे इलाही वणंदो आहे उहो ॿ लाइना ॿुधाईंदो कहिड़ियूं ॿ लाइना आहिनि उहे ॿुधायो तव्हां ॿुधाइजो मां न ॿुधाईंदमि आऊं ॿुधाईंदमि तव्हां ॿुधायो लाइना ॿुधायो कहिड़ियूं आहिनि ॿ
मेहरबानी तुझी मेहरबानी दिल मुखी ॾिनई तुझी मेहरबानी ओ मेहरबानी तुझी मेहरबानी मेहरबानी तुझी मेहरबानी दिल मूंखे ॾिनई तुझी मेहरबानी बस ॿ लाइन हाणे मुंहिंजी फरमाइश आहे हा हाणे वरी हेॾां फरमाइश जी अच्छा ॿुधायो हा जी जी तव्हांजो जेको सॉन्ग आहे न आपी कहिड़ो जेको मोला अहिड़ी दिल छू लॻी सुकून तबाह थी वियो इहो नेक्स्ट वीक ॿुधाइजो लाज़मी ज़रूर ज़रूर ठीक है डन 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 वडी मेहरबानी निदा सही आहे असांखे न? जी ओके तव्हां जे धी अदा तव्हांजी धी आहे हा हा बिल्कुल 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 Next तव्हांखे week की नेक्स्ट वीक फरमाइश बिल्कुल आहे। बिल्कुल बिल्कुल पक्को ॿुधाईंदासीं तव्हांखे इंशाल्लाह वॾी महिरबानी तव्हां असांखे कॉल कई ऐं सुठी ॻाल्हि आहे इहे गाना मतिलबु थोरा वरी असांखे बि थोरा यादि अचनि न इहे असांजा गाना असांखे तव्हां फोन कंदो हा फोन करे असांजा गाना बि असांखे यादि ॾियारियो असांखे बि यादि अची वेंदा हा असांखे खफ़न मारे छॾियो आहे तव्हां असांखे फोन करे असांखे वरी असांजा गाना बि यादि ॾियारींदा कयो हा इहो गानो त मुंहिंजे ज़हन मां सची में बि लही वियो बिल्कुलु सना जी कॉल आहे असां सां गॾु ठुल मां हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम भा छा हाल आहे ख़ुशि आहियो ख़ुशि अदा तव्हां ख़ुशि आहियो हा बिल्कुलु ख़ुशि आहियां आदि सनात प्रोग्राम ॾिसो पिया असांजो हा दादा शांति काल हणी हणी एॾी निंड अचे थी कसम सां कॉल हणी हणी माना कॉल ई Call हणी हयम छापे हयम आया बस डाल करे करे सभु निंड करे विया मां चयो त भाउ सां ज़रूरु ॻाल्हाईंदमि न न महिरबानी अदी छा आहे ईअं ई असांजी जेका कॉल कंदा कयो न ईअं ज़िद ते अड़जी वेंदा कयो हा। कॉल करणी आहे लॻाइणी आहे कीअं बि करे कसम सां पुछी वञनि था पर मां चयमि अॼु भेण ऐं भाउ सां ज़रूरु ॻाल्हाइणो आहे माशाल्लाह दानिशा अच्छा भला माफ़ी है लाइन थोड़ी देर सां मिली हाणे फरमाइश ॿुधायो छा आहे मुंहिंजी भेण जी सभु को वञा फरमाइश त तव्हां पूरी न कंदा ओ कहिड़ी फरमाइश आहे आयो त सही इन आपी सां त मूंखे मां इन सां त ॻाल्हाईंदमि न बसि मूंखे विसारे छॾे थी जॾहिं तॾहिं न न ईअं न कयो ॿुधायो हाणे ॿुधायो कहिड़ी हलंदे बि हिकिड़ी ग़लती हलंदे बि हिकिड़ी ग़लती थी मूंखां इहो हा लिखी आई आहे ॿुधाए त साईं कहिड़ो हवालो त ॾे इहो हींअर थी ॿुधाए हाणे थी ॿुधाईंदो। हींअर सफ़ा हींअर थी ॿुधाए 2 मिंट छॾी हाणे बसि हिन काल खां पोइ इहे तव्हांखे गानो ॿुधाए थी अदोस नदा महिरबानी तव्हांजी एतिरो प्यार ॾींदा असां त हिन लाइक़ बि न आहियूं अल्लाह ख़ुशि महिरबानी रखे अल्लाह साईं ख़ुशि रखे अल्लाह मुंहिंजी तव्हांखे भेणुनि खे आबाद रखे ख़ुशि ऐं हुजो अदा सलामत छा जी 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 माशाल्लाह तव्हांजी ॾाढा सुहिणा लॻो था होज मालो जहिड़ा लॻो था नंढड़ा नंढड़ा महिरबानी अदी महिरबानी वॾी अदा? महिरबानी जी जी अदा मां तव्हांजे हुस्न ते हिकिड़ो गानो ॿुधायां उहो तव्हां मूंखे ॿुधाइजो पोइ तव्हांजे हुस्न ते हिकिड़ो अच्छा हा गानो जी तव्हां जी बिल्कुलु ॿुधायो चांद की रात में नींदो न कर मता काफर पिया तोखे सजदो कयां वॾी महिरबानी सना वॾी महिरबानी अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे ऐं तव्हां ॿुधी छॾियो हूंदो न बिल्कुलु तूं हा बेपर्दा कॾहिं मूंसां मिलंदो हा न कर बिल्कुलु बिल्कुलु Please, पर्दो करे ईंदा कयो। असीं तॾहिं त टीवी ते वेठा आहियूं हाणे तव्हांजो टर्न आहे भई फरमाइशूं पूरियूं कयो हीअ न त ईअं भूख हड़ताल ते न असांजा फैन में बिल्कुलु न बिल्कुलु ऐं बिल्कुलु मां ईअं ॿुधाईंदसि पीरल कंबर साहिब जी शाइरी आहे पेश ख़िदमत कंदसि असांजी जेका भेण आहे काफ़ी ॾींहंनि खां फरमाइश बिल्कुलु बिल्कुलु सॉरी कंदासीं तव्हांखे लाइ वेट करायो न न हींअर ई फरमाइश पूरी थी वई ठीकु आहे जी फरज़ाना हथ न चुम्यम तू जा हथ न चुम्यम तू जा
जबरदस्त हिकिड़ी एक्सीलेंट ताड़ी मूं वॼाई बाबा सभु भाई वॼायो सब बजाओ क्या मसला है शाबाश सभु वॼायो बाबा ताड़ियुनि वॼाइण वारा उते घरनि में वेही ॾिसनि पिया घर में न वेही ॾिसनि में ऐं अॼु सना जे घर में त इलाही ताड़ियूं वॼंदियूं हूंदियूं न बिल्कुल छो काफी ॾींहंनि खां तव्हां उन्हनि जी फरमाइश पूरी कई ऐं सो भाई जी 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 बिल्कुलु हाणे वक़्तु आहे नंढड़े ब्रेक जो असां सां गॾु रहिजो अचूं था हिकिड़े नंढड़े ब्रेक खां पोइ जी दोस्तों हिकु दफ़ो वरी तव्हांखे भलीकार चऊं था श्री राग में लास्ट सेगमेंट आहे असांजो ऐं अॼु उमेद था कयूं त जिन जिन जूं कॉल्स मिलियूं ऐं जिन जिन जूं न मिलियूं सो उन्हनि ऐं जेके जेके कॉल कनि पिया कंदा रहनि लॻी वेंदी कॉल काई ॻाल्हि नौशेरे न मां कॉल आहे ऐं हाणे इहा कॉल तव्हां खणो हेलो हेलो ओहो नौशेरे मां लाइन ड्रॉप थी वई हुई सो ख़ैर आहे तव्हां ट्राए कंदा रहो ऐं ईअं ई तव्हां जूं कॉल्स ईंदियूं त असां फरमाइशूं लिखूं पिया सभु तव्हां जूं जेके बि असांखे ॿुधायो पिया तव्हां ऐं फरमाइशूं पूरियूं ज़रूर थींदियूं लेकिन थोरो टाइम लॻंदो इंतज़ारु करिणो पवंदो बिल्कुलु पर अॼु हिकिड़ी सोशल मीडिया ते बि असांखे इलाही फरमाइशूं बिल्कुलु काज़ी अहमद मां कॉल आहे हाणे इहा तव्हां कॉल खणो हेलो अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम केर किथां काज़ी अहमद गुलाम सरवर काजू मां गुलाम सरवर कीअं आहियो तव्हां ठीकु आहियो ख़ैर अल्लाह शुक्र आहे प्रोग्राम ॾिसंदा आहियो असांजो हा भलो आहे कीअं लॻंदो आहे भलो भलो इहो हो जमालो वारो हमरा आहे हा हो जमाल वारो हमरा हिते वेठो आहे हिन सां ॻाल्हाईंदो हा हा हिनखे उते हो जमालो वारे हमरा खे उते मोकिलियूं छा हिते सही आहे हा साईं ख़ुशि आहियो हा साईं कुझु ख़ुराकी आहे हा प्रोग्राम ॾिसो पिया असांजो हा भलो आहे भलो आहे हा पोइ हाणे तव्हां बि असांखे को भलो गानो ॿुधायो गानो असांखे यार कोन थो अचे गानो नथो अचे भला को शेर को भलो को शेर महिरबानी महिरबानी जानी तो असांखे कॉल कई वॾी महिरबानी हा ही दोस्त लॻे थो निंड मां ईअं सुजाग थी उथियो हो हूंदो जमालो माशाल्लाह एतिरो हिट आहे जो हो जमालो वारो वेठो अथव ओए हो जमालो वारो इहा बि कामयाबी केटीएन जी आहे बिल्कुलु। हा इहा स्क्रीन जी कामयाबी आहे केटीएन जी स्क्रीन जी कामयाबी आहे सो ईअं ई कॉल्स कंदा रहो जेके बि तव्हांजूं फरमाइशूं आहिनि छो तव्हां अॼु आऊं पंहिंजो पाण खे हल्को मतिलबु ईअं चहिरे खे बोझ घटि करे आया आहियां सो अॼु बि तव्हां मूंखे सुञाणो सभु एतिरनि ॾींहंनि खां उहो सभु कंफ्यूज़ आहे सो बहरहाल हाणे इन ई गेटअप इहो साॻियो ई हो जमालो वारो आहे ऐं वरी हिते साल सिरे इन ई राग में गेटअप में रहंदासीं हा सही आहे न ईअं बिल्कुलु हा ईअं सही आहे ईअं ई कॉल्स कंदा रहो असांखे ऐं लास्ट में जेको गानो आहे उहो ज़बरदस्त गानो आहे ऐं उहो गाने जे खां पहिरीं हिकिड़ी कॉल बि आहे सो ॾिसूं था केरु आहे असां सां गॾु हेलो अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम सर वालेकुम सलाम साईं चरा अल्हम्दुलिल्लाह सर छा नालो आहे भाउ तव्हांजो असांजो नालो आहे साईं रमीज़ राजपर कंडियारो खां रमीज़ राजपर मेहड़ खां कंडियारो कंडियारो मां अच्छा अच्छा प्रोग्राम ॾिसो पिया साईं जी जी बिल्कुलु प्रोग्राम साईं ॾिसूं पिया महिरबानी महिरबानी फरज़ाना ॿार बि असां सां गॾु आहे हुन सां बि ॻाल्हायो जी जी अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम कीअं आहियो तव्हां ठीकु आहियो ठीकु अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जो शुक्र आहे तव्हां ॿुधायो अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह ख़ैर असांजे प्रोग्राम जी का ख़ासि ॻाल्हि अहिड़ी आहे कहिड़ी आहे जेका तव्हांखे वणंदी आहे असांखे बसि जेके तव्हांजा सॉन्ग्स आहिनि ख़ासि करे जेके आमिर भाउ ऐं तव्हां भेण चओ था उहे असांखे ॾाढा तमामु इंटरटेन कंदा आहिनि इन करे असां वेही ॾिसंदा आहियूं वाह वाह महिरबानी सर, ज़बरदस्त महिरबानी। महिरबानी महिरबानी तव्हां छा ॿुधाईंदो कॉल ड्रॉप ओहो कॉल ड्रॉप थी वई हुई सो कॉल ड्रॉप इन करे बि थी हूंदी शायदि असांजो प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पुॼण वारो आहे इख़्तिताम ते वञे पियो सो बहरहाल दिलि नंढो न कयो वरी अॻिले हफ़्ते वरी हाज़िर अॻिले हफ़्ते थींदासीं तव्हांजे इंशाअल्लाह। साम्हूं ज़रूरु खोड़ हाज़िर सारियूं थींदासीं। फरमाइशुनि जी ईअं सम्झो त असीं हड़ ॿधियो खयो पिया वञूं हा हड़ ॿधियो खयो पिया वञूं फरमाइशुनि जूं फरमाइश जेके- जा अंबार आहिनि असां वटि हिन हफ़्ते बिल्कुलु इंशाअल्लाह सो- नेक्स्ट वीक वरी मुलाक़ात थींदी तेसि ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा ऐं लास्ट में वेंदे वेंदे ही आख़िरी जो गानो सो जिथे ॿुधंदा बि वेंदो। हुजो ख़ुशि हुजो ज़बरदस्त जी हो मुंजा मस्त मलंग ही मारू हो मारू 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 हो मुंजा मस्त मलंग ही मारू हो डूंगर खां बि ॾाढा
नियर नई का चीज न आहे हो न की कड़ो लई कंठा हो कफनी पाए कुल्हन ते ईंदा कफनी पाए कुल्हन ते ईंदा ओ अजरक जी ओडा कंदा सब मस्त कलंदर ओ दमादम मस्त कलंदर जोगी जाग्या इन भूं सॼीअ जा भाग्या पोइ सूर न रहंदा साॻिया पोइ सूर न रहंदा साॻिया कंदा सभु मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर कंदा सभु मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर चाहे वक्त ही जोगी जाग्या इन भूं सॼीअ जा भाग्या पोइ सूर न रहंदा साॻिया पोइ सूर न रहंदा साॻिया कंदा सभु मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर कंदा सभु मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर ओ तूं आकाश अयाणो आहीं दर दर ते पियो धाईं ओ तूं आकाश अयाणो आहीं दर दर ते पियो धाईं छो न अञा ताईं तूं पंहिंजी बाहुनि में बल भाईं नेत पुॼाणी थियणी आहे नेत पुॼाणी थियणी आहे सूरन जी ओ साईं कंदा सभु मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर कंदा सभु मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर कलंदर दमादम मस्त कलंदर कंदा सभु मस्त 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 कलंदर ओ दमादम मस्त कलंदर